नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जे जज आज़िम ख़ान आसिफ ज़रदारी जी 3 ज़िमनी रेफरेंस रद्द करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं सिलसिले में अॻूणे सदर जे वकील फारूक एच नायक दलील ॾिना न अॻूणे सदर पार्क लेन मनी लॉन्ड्रिंग ऐं ठठा वाटर सप्लाई जी ज़िमनी रेफरेंस रद्द करण जूं दरख़्वास्तूं कयूं आहिनि। आसिफ ज़रदारी जे वकील फारूक एच नायक पंहिंजे महकमे में चयो त अधु में ऐं पोइ मुकमल चालान फौजदारी केसनि में जमा थींदो आहे। नेब ऑडिशन में अधु ऐं पोइ मुकमल चालान जमा कराइण जी गुंजाइश न आहे। ज़िमनी रेफरेंस सिर्फ़ नेब जी बदनीयती आहे, इन जी का बि कानूनी हैसियत न आहे। फारूक एच नायक चयो आहे त अदालत खे रेफरेंस जी ॿुधण जोॻो हुजण या सबब ॿुधणा पवंदा आहिनि। इन अदालत ज़िमनी रेफरेंस जी ॿुधणी जोॻो हुजण जो को बि ऑर्डर जारी न कयो। इन करे अदालत ज़िमनी रेफरेंस में आसिफ ज़रदारी जी तलबी जो नोटिस वापसि वठी फारूक एच नायक के 3 ज़िमनी रेफरेंस खारिज करण जी दरख़्वास्तनि ते दलील मुकम्मल कया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।